फैज़ हमीद पंहिंजी ताक़त जो गैर आइनी इस्तेमालु कंदे हुकूमतनि खे किरायो ऐं ठाहियो। फैज़ हमीद जे फ़ैसिलनि जो नतीजो अॼु सॼी क़ौम भोगी रही आहे। पीटीआई बानी ऐं फैज़ हमीद जो गठजोड़ हो फैज़ हमीद खे सज़ा ॾियण वारे फ़ैसिले साबित करे छॾियो त को बि आइन ऐं क़ानून खां मथां न आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर साबित करे ॾेखारियो त फ़ौज में को ऑफिसर क़ानून जी भञकड़ी कंदो त क़ानून हरकत में ईंदो। वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर तारिक फज़ल चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। डॉक्टर तारिक फज़ल चौधरी जो चवणु हो त हाणे फैज़ हमीद न आहे। पीटीआई वारा ॿेर ज़मीन तरक़ी अकुल खां कमु वठनि, नाकारी सियासत जी गुंजाइश न आहे। दहशतगर्दी जो नओं ख़तरो अफ़गानिस्तान मां उथी रहियो आहे। आलमी बिरादरी ज़िम्मेवारियूं पूरियूं करण लाइ अफ़गान तालिबान हुकूमत ते दबाव विझे। पाकिस्तान आलमी अमन लाइ भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे। तकरारुनि जो पुरअमन हल पाकिस्तान जे परॾेही पॉलिसी जो थंब आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तुर्कमानिस्तान जे शहर अशगाबाद में आलमी अमन फोरम खे ख़िताब। आलमी अमन फोरम जे साइड लाइन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी रूसी सदर व्लादिमीर पुतिन, तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान, किर्गिज़स्तान जे सदर सां मुलाक़ात। शहबाज शरीफ़ ऐं पुतिन हथ मिलाए घणी देर ताईं ॻाल्हि ॿोल कंदा रहिया। तरक़ियाती स्कीमूं घटायूं वेंदियूं, भाण जीतमार दवाउनि ऐं मिठियुनि शयुनि ते टैक्स जी शरह वधाई वेंदी। पाकिस्तान कर्ज़ प्रोग्राम लाइ तवानाई, मालियाती, समाजी शोबे, स्ट्रक्चरल ऐं करंसी बाबति IMF जूं 23 शर्तूं मञी वरितियूं। IMF हुकूमत खे नवां स्पेशल इकोनॉमिक ज़ोन ठाहिण खां बि रोके छॾियो। भाण ऐं जीतमार दवाउनि ते एक्साइज़ ड्यूटी में 5% वाध कई वेंदी। मिठियुनि शयुनि ते एक्साइज़ ड्यूटी मुतारिफ़ कराई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत IMF खे ख़ातिरी कराई आहे त शुगर सेक्टर खे मुकमल तौरु रेगुलेशन खां आज़ादु कंदी, बिजली जे शोबे में टैरिफ एडजस्टमेंट जारी रखंदी, नुक़साननि खे घटि कंदी ऐं लागत में कटौती कई वेंदी। IMF जी रिपोर्ट मूजिबि तवानाई जे शोबे में समूरनि सूबनि बिजली ऐं गैस ते का बि नई सब्सिडी न ॾियण ते इतफ़ाक़ कयो आहे। स्टेट बैंक का नई कर्ज़ स्कीम मुतारिफ़ न कराईंदी। IMF कणिक जी ख़रीदारी लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई इमदादी अघु मुक़ररु करण खां बि रोके छॾियो। SIFC सीड़पकारी लाइ कंहिं बि क़िस्म जूं मराहतूं तजवीज़ न कंदी। आजकल ई चालान्स को लेकर काफ़ी यहाँ पर जो ट्रैफिक मैनेजमेंट के हवाले से बातें हो रही हैं, मुख्तलिफ पार्टियाँ उसमें अपना अपना हिस्सा डाल रही हैं, कोर्ट्स में भी केस चल रहे हैं। कोई ई चालान के जो सिस्टम है वो हैदराबाद और मुख्तलिफ डिस्ट्रिक्ट और जो हैं हमारी सक्कर है, बेनज़ीराबाद है, मीरपुर ख़ास डिवीज़न की डिस्ट्रिक्ट हैं, लाड़काना डिवीज़न के डिस्ट्रिक्ट हैं, उसमें भी हम शुरू कर रहे हैं। ये हम कमेटी बना रहे हैं जिसमें अली खुर्शीदी साहब MKM की तरफ से। हमारा ये मकसद नहीं है कि हम चालान करके लोगों के पैसे उनके बटोरें या कोई हो इस किस्म का। हम चाहते हैं कि कानून की अमलदारी हो, उसमें अगर कोई कमी पेशी है तो उसको हम बेहतर कर लेंगे, या जो जुर्माने लग रहे हैं उसमें कोई अमेंडमेंट की ज़रूरत पड़ेगी तो वो फिर हम असेंबली में ले आएंगे। कराची खां पोइ मीरपुर ख़ास में ई चालान सिस्टम फ़ाल। केतिरनि ई शहरनि खे 20,000 रुपयनि ताईं जा ई चालान मोकिलिया विया। मीरपुर ख़ास शहर अंदरि हैदराबाद मीरपुर ख़ास टोल प्लाज़ा, रिंग रोड, स्टेट लाइफ बिल्डिंग, बल्दिया कॉम्प्लेक्स समेत ॿियनि इलाइक़नि में कैमराऊं लॻी वियूं। सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार चयो आहे त असांजो मक़सदु शहरनि खां पैसा उगाड़ी करणु न आहे। असां माण्हुनि खे कंहिं ॿिए अज़ाब में विझणु नथा चाहियूं। ई चालान में का कमी पेशी आहे त कमेटी ठाहे रहिया आहियूं। ऑपोज़िशन मेंबर्स ऐं लाॻापियल इख़्तियारनि खे शामिलु कयो वेंदो। सूमर ते कमेटी जो इजलास कंदुसि। ॾंड जी रक़म घटाइण समेत ॿियनि शयुनि जे ई चालान सिस्टम में तरमीमुनि जी ज़रूरत आहे त गॾिजी असेंबली में आणींदासीं। सजावल में सूबाई वज़ीर जी खुलियल कचहरी में पीरसन ते तशद्दुद जो सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल। केस सजावल पुलिस जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस में सिबगतुल्ला जत, नूर अहमद जत, वली मोहम्मद जत ऐं रज़ा मोहम्मद जत समेत 12 ॼणा नामज़द। केस मुतासिब पीरसन बदिरां सरकारी मुदियत में दाख़िल कयो वियो ऐं पीरसन ते हमले जे इल्ज़ाम हेठि आयल दानिश खे बि नामज़द न कयो वियो। मुझी ज़मीन है तेल के जाती में दह खीरसर में, उहा दानिश गुलाम कादर मलकानी चए थो त मूंखे सस्ते में विकणी ॾे। हाणे हींअर हीअ खुली कचहरी जो मूं ॿुधो त आयो त मूं चयो दां ॾियां मिनिस्टर आहे अची मूंखे पहिरियों धक दानिश अची आयो ऐं मोबाइल हथ मां फुरे वरिते। दानिश गुलाम कादर मलकानी पुट ज़िले चेयरमैन आहे। तो एक बुज़ुर्ग शख्स ने मुझसे रिक्वेस्ट की कि मुझे कोई बात करनी है। मैंने कहा ठीक है करें। इसकी बात अभी कंप्लीट ही नहीं हुई, पीछे से कोई किसी लड़के ने उस पर हिट किया और एकदम से भगदड़ मच गया ना। बुजुर्ग शख्स को कहा कि हम आपके साथ हैं। आते ही CM को भी रिपोर्ट कर दिया था और उस शख्स को वो तो कह रहे थे कि हम अपने साथ लेके जाएंगे। पुलिस ने उसको सजावल में सूबाई वज़ीर शाहीना शेर अली जी खुली कचहरी दौरान शिकायत करण ते पीरसन रजब मेमण ते तशद्दुद कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। शहरी इतिहाद पारां एहतजाज जी रैली कढी धरणो, सियासी समाजी अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत।
जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। मुतासिर पीरसन रजब मेमण चयो आहे त सजावल ज़िले काउंसिल जो चेयरमैन दानिश मलकानी ज़बरदस्ती ज़मीन ख़रीद करणु चाहे थो। अॻु बि अगवा करे तशद्दुद जो निशानो बणायो हो। खुली कचहरी में शिकायत कई त दानिश मलकानी तशद्दुद करे मोबाइल फ़ोन खसे वरितो, ॿियनि माण्हुनि बचायो। सूबाई वज़ीर शाहीना शेर अली चयो आहे त खुली कचहरी दौरान हिकु पीरसन शिकायत कई त पोयां हिकु नौजवान मथां तशद्दुद शुरू करे ॾिनो। वॾे वज़ीर खे रिपोर्ट ॾिनी आहे। जवाबदार पीरसन खे खणी वञी रहिया हुआ पर पुलिस खेसि बचाए वरितो। पूरे सूबे में चल रहा क्या है कि एक शख्स अगर अपनी रुदात किसी वजीर के आगे सुना रहा है और वो बता रहा है जी फला साहब, बुजुर्ग शख्स था, शिकायत कर रहा था, उस पे जो है उसको बाकायदा मारा जाता है। स्पीकर साहब वहाँ मिनिस्टर साहबा भी खड़ी हुई है, एसएसपी भी मौजूद है, दीगर एडमिनिस्ट्रेशन भी होगी और कोई कुछ भी नहीं कर रहा, कोई कुछ भी नहीं कर रहा। पुलिस के सामने तशद्दुद हुआ, पुलिस के सामने उसको मारा गया, ना पुलिस ने उसको रोका, न जो मारने वाले थे उनको गिरफ्तार किया। उसके बाद उस शख्स के साथ क्या हुआ होगा अल्लाह ही बेहतर जानता है। हमारे एक बुजुर्ग के साथ वहाँ वाक़या हुआ है, को भी इन्वेस्टिगेट करवा लेते हैं कि अगर जिसने भी वो ज्यादती की है उसके खिलाफ कार्रवाई होगी। अवाम का जब में गफीर होता है और पब्लिक आती है तो मुख्तलिफ ज़रा जिस वाक़े का जिक्र किया है, कोई एक बुजुर्ग शख्स थे, उनकी कोई ज़मीन का मसला था, ज़रा वहाँ पे कोई दूसरी जिनका आपस में ज़मीनी तनाज़ा था, दूसरी पार्टी भी वहाँ मौजूद थी, उनका आपस में हुआ। पुलिस अल्हम्दुलिल्लाह पुलिस ने वहाँ पे कंट्रोल किया, कोई जानी नुकसान नहीं हुआ, वरना इस तरह की ज़मीनों पे आपको पता है किस तरह के तनाज़ होते हैं। सजावल में खुली कचहरी दौरान पीरसन ते तशद्दुद वारो मामलो सिंध असम्बली पहुची वियो। ऑपोज़िशन लीडर अली खुर्शीदी चयो त सॼे सूबे में छा हली रहियो आहे। हिकु शहरी पंहिंजे मसइले बाबति शिकायत कई त सूबाई वज़ीर ऐं पुलिस यार्डो मथां तशद्दुद कयो वियो। पुलिस जे साम्हूं पीरसन ते तशद्दुद कयो वियो, न पुलिस रोकियो, न ई जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाल अंजार चयो त वाक़े जी जांच कराए ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। शर्जील इनाम मेमण चयो त ज़मीन जे मसइले ते झेड़ो थियो, पुलिस कंट्रोल करे वरितो, को जानी नुक़सान न थियो। ज़मीन जे मामले ते वॾा नुक़सान थींदा आहिनि। पंजाब पुलिस जी ज़ियादतियुनि ऐं ड्राइवर्स ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ ट्रांसपोर्टर्स सरापा एहतजाज। हमास लोधी ऐं राशिद भट्ट जी अॻवानी में ड्राइवर्स पारां पोर्ट कासिम ते समेत ट्रॉलर बीहारे मुज़ाहिरो। ट्रांसपोर्टर्स अॻवाननि चयो आहे त एहतजाज सबबि मुल्की मईशत मुतासिर थींदी। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे त 30 साल पुरानी गाॾी न हली सघंदी। जाइज़ मुतालबनि जे मञता ताईं एहतजाज जारी रहंदो। ठठो भरिसां मामूली ॻाल्हि तां ॿिनि भाइरनि में झेड़ो। वॾे भाउ नंढे भाउ खे गोलियूं हणी क़तल करण बाद पाण बि आपघात करे छॾियो। केडीए मोर वटि ॻोठ बेलीचो वासी ॿिनि भाइरनि नसीर ऐं लधू बेलीचो विच में झेड़ो थी पियो। लधू बेलीचो पिस्टल जा फायर करे भाउ नसीर खे क़तल करण बाद पाण मथां बि फायर करे आपघात कयो। लाश अस्पताल मुंतक़िल, पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। घर में कोहराम, वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसा, हिकु औरत समेत 6 ॼणा फौत, 15 खां वधीक ज़ख़्मी। कराची सुपर हाईवे ते ट्रक ऐं कार विच में टक्कर, औरत समेत 3 ॼणा फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। टंडो मस्ती भरिसां क़ौमी शाहराह ते ॼण सां भरियल कोच कल्टी, औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 खां वधीक ॼानी ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि ॼण कंदकोट खां मोरो वञी रही हुई। कोहीड़े सबबि हादसो पेश आयो। नूरियाबाद भरिसां M5 मोटरवे ते 5 गाॾियुनि में टक्कर। हैदराबाद वासी जावेद इक़बाल फौत। मोरो भरिसां स्टॉप वटि ट्रॉलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान वासिफ़ मुश्ताक बोहियो फौत थी वियो। सजावल भरिसां ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान रमज़ान मेमण फौत। ऐं सिंध ऐं बलूचिस्तान में सुबुह 5 वॻे खां राति 10 वॻे ताईं गैस जी फ़ाहमी यकीनी बणाइण जूं हिदायतूं जारी। सुई सदरनि जो चवणु आहे त घटि प्रेशर वारनि इलाइक़नि में मसइलो जल्द हल कयो वञे। लापरवाही जी सूरत में ज़ोनल हेड ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।